हिवले इथां सबील हल्दी पई है। हिवले असां इथां आयूं, इथां रश क्या दिए। अस्सलाम वालेकुम, मैं जवाद अहमद ऐं तुसां ॾिसंदे पिया मेरा यूट्यूब चैनल जेडी सिंधी संगत। अॼु 9 मुहर्रमुल हराम दा ॾींहुं। अॼु असांजी सबील कब्रिस्तान मोहसन शाह ते, क्यों जो उथे गर्मी ॾाढी हूंदी आहे 9 वाले ॾींहुं। ऐं कब्रिस्तान अच पाणी ढुक सां ख़बर मिलंदा कोन्हे, ईंदे करे असां करे ॾियूं कब्रिस्तान अच सबील। सभु को माण्हू आवे पीवे। हिवले असां इथां दुआ मंगदे पियूं। हिवले मां गुल हारंदा पिया मेरे बाबा साईं दी क़बर मुबारक ते। हिवले इथां ई गुल पिया छटींदा आहियां क़बर ते। ऐं तुसां बि लाज़मी वेंदे करो अपने मरहूम दी क़बरां ते, उन्हां दी रूह ख़ुशि थींदी आहे त असांजे अपने असां कड़ आहिनि। कुल शरीफ़ पढ़ो, उन्हां दी मग़फ़िरत लाइ दुआ करो। हिवले हिकिड़ा हंधा हल गया है। हिवले ॾूजा हंधा ठाहींदा पिया शरबत दा। माण्हू माशाल्लाह इथां पींदे बि हिन, चांदे बि हिन। हेॾे को रश ॾाढी आहे, इलाही माण्हू पी बि गए न, इलाही खड़े न इथां ई इंतज़ार अच हुणे ठहे त। हेॾे हल इहे असांजे टालो फार्म चो माइट आया आहिनि, इन को पिलाईंदे पियूं। चाचा ख़ालक, चाचा रज़ाक ऐं उन ई दे पुट आया आहिनि इथां मोहसन शाह ते, उन ई को असां शरबत पिया पिलाईंदियूं। ऐं माशाल्लाह इहे भिरा मेरा व्लॉग बि ॾेखंदा आहिनि, महिरबानी इन जी, जेके ॾेखंदा आहिनि उन जी महिरबानी। हिवले सबील सभिनी को असां पिलाइए हूण वेंदे पियूं वापसी असां हैदराबाद। सद्दाम रश्के ते सामान चा वेसी घर। हूण असांजी रवानगी आहे हैदराबाद, क्यों जो काढ़ा लॻा पिया असां क्या सवेले सवेले वञी पहुचो अपने घर।